बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जेकब न्यूज़ सां आऊं आहियां सैयद ज़मीर आलम। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जेकबाबाद में JUI पारां शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जमियत उलमा इस्लाम कारकुन डॉक्टर AG अंसारी जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गश्त करण बाद प्रेस क्लब पहुता, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त पूरो शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। शहरनि खे मिठो पाणी फराहम नथो कयो वञे। इन्हनि ज़िलई इंतज़ामिया खां घुर कंदे चयो त शहर जा बुनियादी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कंदासीं। बाहू खोसो में सहाफ़ी नूर लंजवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतिजाज। गुज़िरियल ॾींहुं दिलमुराद थाणे जी हद में हथियारबंद हथां क़त्ल कयल बाहू खोसो प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी नूर लंजवाणी जे क़ातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि मुबारक बुलदी, तबसुम खोसो, जानिल आशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज कयो ऐं मक़तूल सहाफ़ी जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करण जी घुर कई। जरवार में ख़ानगी स्कूल जे उस्ताद पारां हिंदू शागिर्दाणी खे दोस्ती रखण लाइ ख़त लिखण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी जो एहतिजाज। ख़ानगी स्कूल महराण पब्लिक स्कूल जे उस्ताद खमीसो बोज़दार पारां 14 वरनि जी साक्षी खे दोस्ती रखण लाइ मैसेज ऐं ख़त लिखण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां ख़ानगी स्कूल पहुची एहतिजाज कयो। संदन चवणु हो त शागिर्दाणी पारां प्रिंसिपाल खे शिकायत जे बावजूदि उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई, खेसि गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कंदकोट जे देरा मोड़ वटि पुलिस जी कार्रवाई। कराची खां पेशावर वेंदड़ कोच मां गैर क़ानूनी तौर पाकिस्तान आयल 16 ॿारनि समेत 21 अफ़गानी शहरी गिरफ़्तार। फॉरेन एक्ट तहत गुड्डू थाणे ते केस दाख़िल। ॾहरकी में औरत जो वालिदैन सां गॾिजी मुड़ुस ख़िलाफ़ एहतिजाज। ॾहरकी वासिण शबीता ओड पंहिंजे माउ पीउ भाउ सां गॾिजी मुड़ुस दिलीप उर्फ़ टोनी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे दायो आहे त मुड़ुस टोनी MNA नफ़ीसा शाह जी पुठि हुअण सबबि असां मथां ज़ुल्म करे रहियो आहे। MNA नफ़ीसा शाह DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे अपील आहे त दिलीप उर्फ़ टोनी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सुल्तानकोट में 1 महीने अंदरि ॿियो भेरो साॻई दुकान मां चोरी। अणसुञातल चोर मोहम्मद यूनुस कटो जे दुकान मां लखे रुपयनि जी सोलर प्लेटूं, बैटरियूं ऐं ॿियो सामान चोरी करे फरार। वाक़े ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाज। पुलिस 3 चौकीदारनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। खोजी कुतन वसीले बि चोरनि जी ॻोल्हा वारो अमल जारी। सखर में छुहारा मार्केट वासिण औरत जो मासूम ॿारनि सां गॾिजी ॾेरनि ख़िलाफ़ एहतिजाज। कारे तोहमत मड़े क़त्ल करण जी कोशिश करण जो इल्ज़ाम। मुस्मात मीना मीराणी सखर प्रेस क्लब आॾो दाहींदे चयो त ॾेर गुलज़ार, क़ुर्बान ऐं अब्दुल गनी मीराणी कूड़े कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहियो। मुड़ुस पारां मुखालफ़त करण ते खेसि कूड़े केस में फासायो वियो आहे। SSP सखर खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। भेरिया रोड में तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शटर बंद हड़ताल। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि समेत शागिर्दानी उस्तादनि पारां मौलाना नेमतुल्लाह फारूकी, मौलाना शफ़ीकुर रहमान, मौलाना ग़ुलाम मोहम्मद सिकंदरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली पिणु कढी वई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त शहरनि नामूस रिसालत ख़ातिर पंहिंजा कारोबार बंदि करे फ्रांस ख़िलाफ़ सख़्त नफ़रत जो इज़हार कयो आहे। सरदार अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी गुस्ताख़ी बर्दाश्त न कबी। घारो में ग़रीब सन्स मिल मालिकनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मिल मालिकनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली जी अॻुवाणी कंदड़ सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि घुर कंदे चयो त रसूल बख़्श जोखियो खे जल्द बहाल करे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हमायूं वेझो ॻोठ मोहम्मद अज़ीम बुरड़ो मां अणसुञातल चोर ॻोठाणी जी मेंह चोरी करे फरार। ॻोठाणे कमदार जाड़ो ख़ान बुरड़ो जी मेंह चोरी थियण बाद ॻोठाणनि पारां पेरो खंयो वियो, जेको जागण वेझो गुम थियण बाद ॻोठाणा वापसि मोटी आया। पुलिस खां मेंह वापसि कराइण जी घुर। कंदकोट में मास्टर्स कंदड़ माज़ूर नौजवान खे माज़ूर कोटा तहत नौकरी न मिली सघी। नौजवान शौकत बलोच माज़ूरी बावजूदि महिनत करे MA पास कयो, तंहिं बावजूदि खेसि सरकार पारां ऐलानियल कोटा ते नौकरी न मिली सघी। नौजवान एहतिजाज कंदे चयो त बेरोज़गारी सबबि बुखूं काटण ते मजबूर आहियां, माज़ूर कोटा तहत नौकरी ॾिनी वञे। मियां साहब लॻ ॻोठ मीर मोहम्मद खुआरो में 10 वरनि जे नींगर खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। बारड़ो मियां साहब रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल, जिते खेसि वैक्सीन कई वई। अदालती हुकुम बावजूदि पुलिस UC सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल न कयो। ऐं परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जे पुट वफ़ाक़ी काबीना जे पार्लियामेनी सेक्रेटरी फिनांस ज़ैन शाह कुरैशी जो पंगरियो वेझो ॻोठ पीर क़ाइम मोहम्मद शाह ऐं ख़लीफ़ो क़ासिम जो दौरो। हज़ारे मुरीदनि जी शिरकत। इन मौक़े ते ज़ैन शाह जो चवणु हो त वालिद मखदूम शाह महमूद कुरैशी 2001 में बदीन ज़िले जो दौरो कयो हो। 19 सालनि खां पोइ आऊं आयो आहियां। वालिद जी तमामु घणी इज़त मिली आहे, जेका आऊं कॾहिं बि विसारे नथो सघां। ही हुयूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ ॾिसंदा रहो जेकब न्यूज़। ख़बर खां हक़ीक़त ताईं।